T20 वर्ल्ड कप जो सब खां वॾो मैच अॼु पाकिस्तान ऐं भारत विच में खेॾियो वेंदो। पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं न्यूयॉर्क जे क्रिकेट स्टेडियम में मुहाॾो अटकाईंदियूं। महादंगल ॾिसण लाइ क्रिकेट जे शौक़ीननि खे वॾो इंतज़ार। पाक भारत मैच ॾिसण लाइ ख़ासि इंतज़ाम। टीम भारत खे शिकस्त ॾेई इवेंट में शानदार कमबैक कंदी। क़ौमी क्रिकेट टीम जी सोभ लाइ दुआऊं। ॿ ॾींहं पहिरीं जेको थियो हुनखे विसारे छॾियो आहे। हाणे नई मैच आहे, फ़ैसिला करण में फुर्ती ॾेखारणी पवंदी। न्यूयॉर्क जे विकेट ते बैटर्स खे बहादुरी ॾेखारणी पवंदी। ॿिन्ही टीमुनि वटि सुठा रांदीगर आहिनि। क़ौमी टीम जी हेड कोच गैरी क्रिस्टन खे भारत जे ख़िलाफ़ बहितर कारकर्दगीअ जी उमेद। घोटकी पुलिस मीरपुर माथिरे जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जे क़त्ल केस में हिक जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। असगर लुंड जी गिरफ़्तारी जी तस्दीक। वारदात में इस्तेमाल थियल पिस्टल ऐं मोटरसाइकिल बि हथ। नसरुल्ला गडाणी जे क़त्ल में 3 ॼणा मुलवस। 2 फरार जवाबदारनि में बरकत लुंड ऐं अब्दुल्ला लुंड शामिल आहिनि। एसएसपी घोटकी सुमैर नूर चना जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त जवाबदार अब्दुल्ला लुंड शहीद नसरुल्ला गडाणी जे क़त्ल वारे वाक़े में सहूलतकार हो। राउंती में ज़मीन जी मालिकी तां झेड़े में हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। शर बिरादरी जे बिंदुरनि में झेड़े दौरान फायरिंग में यासीन शर मारिजी वियो। मजीद ज़ख़्मी मारिजी वियल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सांगी वेझो दादलो थाणे जी हद में औरत मुबैना कारहे इल्ज़ाम हेठि क़तल। ॻोठ वाहुर बुल्लो में मुस्मात शरीफ़ा ज़ाल गाजी बुल्लो खे क़तल कयो वियो। पुलिस जवाबदार गाजी बुल्लो ऐं मुस्ताज़ बुल्लो खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। औरत खे क़तल नाहे कयो वियो, हुन ज़हर वापरायो आहे। गिरफ़्तार जवाबदार जो मौक़िफ़। चूंडको वेझो ॻोठ गाही खान चांडियो में नौजवान नारी पुरस्कार नमूने मारिजी वई। पुलिस जो चवणु आहे त 20 सालनि जी रिहाना खे गोली लॻल आहे। जांच कयूं पिया। ICC T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला जारी। वेस्टइंडीज़ युगांडा खे शिकस्त ॾेई छॾी। वेस्टइंडीज़ जी टीम युगांडा खे 134 रन्स तां शिकस्त ॾिनी। युगांडा जी टीम रुॻो 39 रन्सूं ठाहे सघी। वेस्टइंडीज़ जी अकील हसन युगांडा जे 5 रांदीगरनि खे आउट कयो।